मलिहा सुमरो सरदार सखी अब्दुल रज़ाक खोसो एडवोकेट तारिक हुसैन तहीम करीमाबाद PS1 तहीम मोहल्ला पहुची विया। खेस हज़ारे वोट बैंक रखंदड़ तारिक हुसैन तहीम चयो त हू मोहम्मद मियां सुमरो जे पूरे पैनल के तहीम बिरादरी पाड़ेसरनि समेत मोहम्मद मियां सुमरो जे पूरे पैनल के वोट कंदो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां भी पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार के कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।